Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. क़ौमी इक़्तिसादी कौंसिल जो इजलास अॼु तलब नए माली साल जी तरक़ियाती बजट जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इजलास जी सदारत कंदो। गिलगित बल्तिस्तान समेत चइनी सूबनि जा वॾा वज़ीर ऐं सूबाई नुमाइंदा शिरकत कंदा। इजलास में नए माली साल जे क़ौमी तरक़ियाती बजट ऐं मैक्रो इकोनॉमिक फ्रेमवर्क जी बि मंज़ूरी ॾिनी वेंदी। ज़रियनि जो चवणु आहे त ईंदड़ माली साल लाइ क़ौमी तरक़ियाती बजट में 4000 अरब रुपया ऐं PSDP जी मद में 1000 अरब रुपया रखण जो इम्कान आहे। IMF वफ़ाक़ी बजट जा समूरा मरहला स्टाफ लेवल मुआहदे सां मशरूत करे छॾिया। ज़री आमदनी ते टैक्स समेत ॿिया सख़्तु शर्त बि बजट जो हिसो भराइण ते ज़ोर। IMF मुतालबो कयो आहे त बजट जून जे आख़िर ताईं हर सूरत में मंज़ूर कराए वञे। बजट जी मंज़ूरी ऐं अमल दरामद स्टाफ लेवल मुआहदे जे हदफ़नि मूजिबि हुअणु ज़रूरी करार ॾिनो वियो। ज़रियनि जो चवणु आहे त ज़रई आमदनी ते टैक्स लागू करणु बुनियादी शर्त आहे। IMF जो मौक़िफ़ आहे त हर शोबे में जहिड़ी टैक्स उगाड़ी ज़रूरी आहे। PB चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी जी अॻवानी में पाकिस्तानी वफ़द न्यूयॉर्क जो दौरो मुकमल करे वाशिंगटन पहुची वियो। बिलाल भुट्टो समेत पाकिस्तान जो नवरकुनी वफ़द ट्रेन ज़रिए न्यूयॉर्क खां वाशिंगटन पहुतो। ज़रियनि मूजिबि वफ़द 6 जून ताईं वाशिंगटन में तरसंदो। अमरीकी अख़्तियारनि ऐं थिंक टैंक आॾो पाकिस्तान जो मौक़िफ़ पेश कयो वेंदो। बिलाल भुट्टो ज़रदारी वाशिंगटन में मीडिया जे नुमाइंदनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदो। न्यूयॉर्क दौरे दौरान वफ़द UN सेक्रेटरी जनरल असेंबली जे सदर, सलामती कौंसिल जे मेंबर्स ऐं OIC सफ़ीरनि सां गॾिजाणियूं कयूं। उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सिस जो कुझु इतला ते ऑपरेशन 14 भारतीय स्पॉन्सर्ड ख़ारजी मारिजी विया। ISPR मूजिबि 2 ऐं 3 जून ते सिक्योरिटी फोर्सिस उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े दत्ता खेल में कुझु इतला ते ऑपरेशन कयो। 14 भारतीय स्पॉन्सर्ड ख़ारजी मारिजी विया। इलाइक़े में क्लियरेंस ऐं सैनिटाइज़ेशन ऑपरेशन जारी। भारतीय सरपरस्तीअ में दहशतगर्दीअ जे मुकमल ख़ात्मे ताईं ऑपरेशन्स जारी रहंदा। सिक्योरिटी फोर्सिस मुल्क मां दहशतगर्दीअ जे नासूर जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त इंसानियत जे दुश्मन दहशतगर्दनि जे नापाक इरादनि खे मिटीअ में मिलायो वेंदो। सिक्योरिटी फोर्सिस जे पेशावरानी मुहारत जे ज़रिए असां दहशतगर्दनि खे जल्द पाण पटींदासीं। हुकूमत ऐं सिक्योरिटी फोर्सिस मुल्क मां दहशतगर्दीअ जे मुकमल ख़ात्मे लाइ पुरज़म आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी पारां बि भारतीय स्पॉन्सर्ड 14 ख़ारजियुनि खे जहन्नम भेड़ो करण ते सिक्योरिटी फोर्सिस खे ख़राज तहसीन पेश। सदर ज़रदारी चयो त दहशतगर्दनि जे मुकमल ख़ात्मे ताईं सिक्योरिटी फोर्सिस जूं कार्रवाइयूं जारी रहंदियूं। मलीर जेल मां फ़रार थियल वधीक 11 कैदियुनि खे गिरफ़्तार करण जी दावा। जेल अख़्तियारनि मूजिबि गिरफ़्तार कैदियुनि जो अंगु 105 थी वियो। 111 कैदी अञा बि मफ़रूर आहिनि। गिरफ़्तारीअ लाइ ऑपरेशन जारी आहे। जेल अख़्तियारनि जो चवणु आहे त मफ़रूर कैदियुनि जी गिरफ़्तारीअ लाइ घरनि ते छापा बि हया पिया वञनि। रज़ाकाराणे तौरु वापसि ईंदड़ कैदियुनि सां रिआयत कई वेंदी। मलीर जेल मां कैदियुनि जे फ़रार थियण जो केस शाह लतीफ़ टाउन थाणे ते दाख़िल। केस में मुक़ाबिलो, क़त्ल जो इरादो ऐं फुर समेत दहशतगर्दीअ जा कलम शामिल कया विया। मलीर जेल इंतज़ामिया कैदियुनि सां वारसनि जी मुलाक़ात ते लॻियल पाबंदी ख़तमु करे छॾी। अॼु खां वारिस कैदियुनि सां मुलाक़ात करे सघंदा। 2 ॾींहं अॻु 216 कैदियुनि जे फ़रार थियण बैदि जेल इंतज़ामिया कैदियुनि सां वारसनि जी मुलाक़ात ते पाबंदी लॻाई हुई। वारसनि धरणु हणी नेशनल हाईवे ब्लॉक कयो हो। कराची में गुज़िरियल राति वधीक 3 भेरा ज़िलज़िले जा लोॾा महसूसु कया विया। ज़िलज़िले जी शिदत 3.1 महसूसु कई वई। गहराई 30 खां 80 किलोमीटर ताईं रिकॉर्ड। कराचीअ में 1 जून खां हिन वक़्त ताईं 26 भेरा ज़िलज़िले जा लोॾा महसूसु कया विया। चीफ मेट्रोलॉजिस्ट अमीर हैदर लगारी चयो आहे त ज़िलज़िले जा मामूली लोॾा वधीक 1 हफ़्ते ताईं अची सघनि था। ज़िलज़िले जा लोॾा लांडी फॉल्ट लाइन फाल थियण सबबु अची रहिया आहिनि। खांगी इदारे अर्थक्वेक रिसर्च सेंटर हलंदड़ हफ़्ते कराचीअ में वॾे ज़िलज़िले जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। अर्थक्वेक न्यूज़ एंड रिसर्च सेंटर जे CEO मोहम्मद शहबाज लगारी ख़बरदार कयो आहे त कराचीअ में ईंदड़ ज़िलज़िले खे नज़रअंदाज़ न कयो वञे। ख़म्स खां छंछरु ताईं राति जे वक़्तु वधीक शिदत जो ज़िलज़िलो अची सघे थो। नंढो ज़िलज़िलो वॾे ज़िलज़िले जे इम्कान खे घटि कंदो आहे। अपोज़िशन लीडर उमर अयूब जो स्पीकर अयाज़ सादिक़ खे ख़त रेफरेंस जा तफ़सील घुरी वरिता। बाबर नवाज़ उमर अयूब ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल करायो हो। स्पीकर अयाज़ सादिक़ रेफरेंस वधीक कार्रवाई लाइ इलेक्शन कमीशन लाइ आणे छॾियो हो। इलेक्शन कमीशन उमर अयूब जी इस्तदा मंज़ूर कंदे ॿुधणी 1 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी। इस्लामाबाद हाई कोर्ट तकरारी पीका एक्ट में तरमीम ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते ॿुधणी दौरान कानून वारी वज़ारत, IT, FIA ऐं
PTA खे जवाबु दाख़िल कराइण लाइ आख़िरी मोहलत ॾेई छॾी। जस्टिस इनाम अमीन मिनास चयो आहे त जेकॾहिं जवाबु दाख़िल न करायो वियो त तॾहिं बि ॿुधणीअ खे अॻिते वधायो वेंदो। मुंहिंजो ख़्यालु आहे त हिन केस में ढिघो वक़्तु घुरिजे। ईद खां पोइ ॿुधणी मुक़ररु कयूं था। अदालत धुरियुनि खे जवाबु जमा कराइण जी आख़िरी मोहलत ॾेई छॾी। तकरारी पीका एक्ट में तरमीम ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते ॿुधणी जुलाई जे ॿिए हफ़्ते ताईं मुलतवी। कश्मीर ज़िले में अमन अमान जी सूरत हाल बहितर न थी सघी। कंधकोट में अॼु वधीक हिकु ॼणो क़तल। रिसालदार वारे इलाइक़े में कार न बीहारण तां हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी। गोली लॻण सबबि निंदो शेख मारिजी वियो। बख्शापुर भरिसां बि हथियारबंदनि जी इंडस हाईवे ब्लॉक करे मुसाफ़िर गाॾियुनि मां फुरलुट। छिणको स्टॉप वटि हथियारबंदनि मुसाफ़िर वैनुनि कारुनि समेत ॿियनि गाॾियुनि खे रोके 1 कलाक ताईं बिना फुरलुट कंदा रहिया। ॾोहारियुनि पारां गाॾियूं न बीहारण ते फायरिंग बि कई वई। इलाइक़े में ॾहकाव। तंगवाणी वेझो बि हथियारबंदनि पारां इंडस हाईवे ब्लॉक करे मुसाफ़िरनि खां फुरलुट। शहरी ताद पारां बदमनीअ ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि वैन टर्मिनल वटि बुख हड़ताली कैंप क़ाइमु करे एहतजाज। शहरियुनि जो चवणु आहे त क़तल फुरूं ऐं धाड़ा मामूल बणिजी विया आहिनि। पुलिस अमन अमान जी सूरत हाल बहाल कराइण में नाकाम थी वई आहे। नारा कैनाल मां निकिरंदड़ वाहुनि जे पुछड़ीअ में पाणी न पहुतो। मीरपुर ख़ासि में आबादगारनि जो ॿिए ॾींहुं बि धरणो जारी। सिंध आबादगार बोर्ड जो अॻुवाण उमर बुघियो सरफराज़ जुणिजो ॿिया शरीक। आबादगार अॻुवाणनि चयो आहे त नारा कैनाल मां निकिरंदड़ वाहुनि जे पुछड़ीअ में पाणीअ जी खोट आहे। वणनि जी पोखी बि न थी सघी आहे। 2 ॾींहंनि खां सरापा एहतजाज आहियूं पर अफ़सोस हिन वक़्त ताईं को बि आबपाशी अमलदार ॻाल्हियुनि लाइ नाहे पहुतो। आबादगारनि अॼु खां शुरू थींदड़ मैंगो फेस्टिवल वारे हंधि ताईं रैली कढण जो ऐलान। आबादगारनि चेताव ॾिनो आहे त मुतालबा न मञिया विया त पंहिंजे ॿारनि सां गॾु ईद बि रोड ते मल्हाईंदासीं। मोरो शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में अदालती हुकुम ते 12 ॾींहंनि बाद मोबाइल नेटवर्क बहाल। मोरो जे वकीलनि पारां मोबाइल नेटवर्क बंदि करण ख़िलाफ़ मोरो फर्स्ट सिविल एंड जुडिशल मैजिस्ट्रेट जी अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। 2 ॾींहं अॻु अदालत धुरियुनि खे फौरी तौरु मोबाइल नेटवर्क बहाल करण जो हुकुम ॾिनो हो। अदालत वार्निंग ॾिनी हुई त जेकॾहिं मोबाइल नेटवर्क बहाल न कयो वियो त लाॻापियल धुरियुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। सखर जी एहतिसाबी अदालत खुराक खाते कंबर शिदातकोट में 6.5 अरब रुपयनि जे मेगा करप्शन रेफरेंस में जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो। अॻूणो डिप्टी डायरेक्टर नसरुल्ला चांडियो, अल्ताफ़ मक्सी, अली रज़ा ऐं ॿिया अदालत आॾो पेश थिया। अदालत जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू करे छॾी। जवाबदारनि पारां ॾोह बासण खां इनकार। खुराक खाते कंबर शिदातकोट में 5 अरब 74 करोड़ रुपयनि जी करप्शन ख़िलाफ़ नेब रेफरेंस दाख़िल कयो हो। नेब सखर करप्शन स्कैंडल में अॻूणे डिप्टी डायरेक्टर लाड़काणो नसरुल्ला चांडियो, अल्ताफ़ मक्सी, DFC अली रज़ा, अमानुल्ला ख़ान ऐं सरदार मस्तोई समेत 21 जवाबदारनि खे नामज़द कयो हो। ऐं इस्लामाबाद में क़तल थियल टिकटॉकर सना यूसुफ जो क़ातिल उमर हयात उर्फ़ काका फैसलाबाद मां गिरफ़्तार। ॾोह जो एतिराफ़ करे वरितो। पुलिस जवाबदार खे जुडिशल मैजिस्ट्रेट अहमद शहज़ाद जी अदालत आॾो पेश करे छॾियो। अदालत जवाबदार उमर हयात जी सुञाणप परेड जी दरख़्वास्त मंज़ूर कंदे 14 ॾींहंनि जे जुडिशल रिमांड ते जेल उमाणे छॾियो।